दिन असां मौजूद आहियूं लखी गुलाम शाह वेझो वज़ीराबाद ॻोठ में 40 साल हाकिम अली महर जेको 1 साल खां वठी गुर्दनि जी बीमारीअ में मुब्तला आहे ऐं उहो गुरबत जे करे इलाज न कराइण करे हिन वक़्त ताईं जेको आहे खट ते पियल आहे। सो हिन जे घर में असां मौजूद आहियूं ऐं हिन जे वारसनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन जो छा चवणु आहे। किडुकी कहे न को ॾसे न को चए न को डॉक्टर न छा बसि SIUT खणी वेंदा हुआसीं उते वञी बसि वाश कराए मोटी ईंदी आहियां। बसि न को मदद करे न भाउ न पीउ केरु करे सभा बसि इहे पाण खणी वञा खणी अचां पर अलाह जे नाम ते मुंहिंजी का मदद कयो। मां ॿियो कुझु नथी चवां। मुंहिंजो पुटु ख़ुशि थिए मुंहिंजे का ॿियो कुझु बि न हुजे। बसि अलाह जो आसरो पाया हूं था। काथे SIUT वेंदो आहियां वाश कराए मोटी ईंदो आहियां। छा था चवनि डॉक्टर? उते चवंदा गुर्दो चेंज थींदा। घणो ख़र्च थो अचे? ख़र्च फ़िलहाल बाबा 40 दसिया अथऊं 20 खां 40 ताईं। पोइ कंहिं मदद जे लाइ कोई कुझु बि न अलाह जो आसरो बसि पियो आहे त खट ते वेंदो आहे चोथे ॾींहुं डालिस कराए मोटी ईंदो आहे बाबा। तक जो MPS कोई कोन बाबा कोई न आयो आहे न कंहिं पुछो बि आहे त छो पियो आहे। हाणे तव्हांजो छा मुतालबो आहे गवर्नमेंट खां सिंध गवर्नमेंट खां पीपल्स पार्टी खां? बसि असां चवंदा अलाह जे नाले असांजो इलाजु थिए मुंहिंजा गुर्दो चेंज थिए मां पंहिंजे बचनि जी रोज़ी करे वठां बाबा बचा पालिया। ॿियो त मुंहिंजो कोई मुतालबो कोन्हे बाबा। ग़रीब माण्हू न वली न वारिस न को भाउ न को। हुकूमत खे अपील थिए कयूं त महिरबानी करे असां सां मदद करनि जी तबियत सही थी पाए हिननि लाइ बचा पाले। समूरे सरमाएदारनि खे असां अपील थिया कयूं त असां सां महिरबानी करे मदद करनि असां पंहिंजे बचनि जो करे सघूं। घणे अरसे खां मुंहिंजो पीउ बीमार पियो आहे हुन जी मदद कई वञे। सभिनी सावरनि खे चवां त असांजे कॾहिं घर जो माहौल ख़राबु आहे महिरबानी करे मदद कई वञे। बिलावल भुट्टो सभिनी सरदारनि खे अपील कई वञे सभिनी कुलीनी इदारनि खे। ही जेके भी असांजा मारवाड़ आहिनि इहे असांजा पंहिंजा भाइर आहिनि। असांजी अधी असांजी तंज़ीम जी मेंबर आहे उन मूंखे ॿुधायो त इलाही जेको आहे वक़्त खां असांजो पाड़े जो हिकिड़ो मिसकिन ग़रीब जंहिंजी कंडीशन पूरी दुनिया ॾिसे थी त हिन जी हिन वक़्तु कहिड़ी कंडीशन आहे उहो मिसकिन आहे पंहिंजा बचड़ा पालींदो आहे। असांजी जेको आहे तंज़ीम त हिन जी मदद कंदी इंशाअल्लाह। असां पंहिंजे जेके बि मेंबर आहियूं जेतिरो थी सघंदो पर मुंहिंजी अपील आहे सिंध गवर्नमेंट ऐं सिंध हुकूमत ऐं आला ऐवाननि खे इहा मुंहिंजी अपील आहे त हिन मिसकिन जी मदद कई वञे छो त हिन जो जेको ख़र्चो आहे उहो डॉक्टरनि ॿुधायो आहे 20 खां 40 लख जे विच में आहे। जेतिरा तव्हां हिन जूं बीमार जेको हाकिम अली आहे उन जूं वारसनि जूं बि ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं उन जूं बि ॻाल्हियूं ॿुधियूं उन जो इहो चवण मां साल खां वठी जेको आहे बीमार लॻो पियो आहियां हिन वक़्त ताईं बि मुंहिंजो इलाजु न थी सघियो आहे ऐं सखर मां जेको आहे सिर्फ़ु वाश कराए उतो वापसि मोटी अची साॻियो ई घर में ई हिते आहियां। हिन वक़्त ताईं बि मुंहिंजी कंहिं बि मदद कोन कई आहे ऐं हिननि जो इहो चवणु हो त असां गवर्नमेंट ऐं ॿियनि वसावारनि खे अपील था कयूं असांजो इलाजु करायो वञे ऐं असांजी मदद कई वञे। कैमरा टीम सां गॾु फ़हीम दरमंगी टाइम न्यूज़ लखी गुलाम शाह।